अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ताज़ा तरीन अपडेट ॾींदा हलूं। जोही पुलिस जे SHO अकबर पंवर जो अनोखो कारनामो ड्रामाई कारकर्दगी ॾेखारण जो सीन फ्लॉप थी पियो। तबा सरासर ज़ुल्म आ, नाइंसाफ़ी आ जेको जोही वारो पुलिस असां सां करे थो। असां जे हमरा जो हिन जो मोटरसाइकिल चोरी थी वियो आ, उनजे करे हिन रिपोर्ट लिखाई आ। हुन वरी अहिड़ो मोटरसाइकिल अची हिनखे ॾिनई जेको न कंहिं कम जो न कार जो, न हिनखे कागज़ न छा ख़बर ई असांखे कोन्हे त कहिड़े केस में ॾिनल आ, न हिनखे कागज़ न छा। थी सघे थो कंहिं खून में असांखे मिलियल आ, थी सघे थो का ॿियो हादसो हिन गाॾी कयो हूंदो मोटरसाइकिल, थी सघे थो असां गरीब वञी ॿाहिरि वञूं उते फासिजी सघूं था। वरी असां सुभाणे मालिक निकिरे अचे चवनि वरी मोटरसाइकिल ते खून थियल आहे, असांखे खून भरे ॾियो, असां गाॾी बि काॾे वञूं। असांखे वरी जेको जोही वारो पुलिस न आहे अकबर पावर SHO जोही जो, उहो वरी असांखे चुप करण लाइ मोटरसाइकिल ॾिनई, चई तव्हां हिन सां हलिया वञो ऐं थोरो घटि वधि असांखे चई त ॿीहर जेकॾहिं कुझु हेॾे होॾे कयो थी त पोइ सुठो न थींदो। जोही पुलिस हिकु ॾियारो अॻु एहसास प्रोग्राम सेंटर ॿाहिरां चोरी थियल मोटरसाइकिल वापस कराइण बजाए चोरीअ में रिकवर थियल बिना कागज़नि जी मोटरसाइकिल ॻोठाणे राशिद खे ॾेई ज़बरदस्ती ख़ामोश कराइण वारो ड्रामो बि फ्लॉप थी वियो। काछे जे ॻोठ खंदाणी जे रहवासी राशिद शहाणीअ ऐं ॻोठाणनि जूं SHO जे ख़िलाफ़ दाऊं। SHO अकबर पंवर पंहिंजी नाअहली लिकाइण लाइ ज़बरदस्ती मोटरसाइकिल सां फोटू कढाए ख़ामोश रहण लाइ पिण धमकाए रहियो आहे।